अच्छा डॉक्टर साहब, एक रिपोर्ट जे तहत पाकिस्तान में 3000 खन रोज़ की बुनियाद ते माण्हू जेको आहे सो डेथ जो शिकार थियनि था, मौत जो शिकार थियनि था। आई एम नॉट श्योर त हीअ रिपोर्ट केतिरी सही आहे या अखर केतिरा सही आहिनि। तव्हां वधीक हुन ते तव्हांजी नज़रसानी हूंदी, तव्हां बयानु करे सघो था। वॉट आर द रीज़न्स? मतिलबु असां वटि घणी दवा वापराइण जे करे माण्हुनि जी डेथ थिए थी, बीमारियुनि जे करे डेथ थिए थी, और इट्स अ नेचुरल डेथ? हाणे इन में जेको आहे सो मुख़्तलिफ़ एज में मुख़्तलिफ़ रिस्क फैक्टर्स आहिनि। जी ठीकु आहे, जीअं ही माना न मां ॿारनि जो डॉक्टर आहियां त मां ॿारनि जे हिसाब सां ॻाल्हि कंदुसि त हिन मौसम में जीअं ॿारनि खे सीवीए जेके वायरल इन्फेक्शन आहिनि उन जी वक़्त सां जेकॾहिं इलाजु नथो थिए ऐं वायरल ऐं बैक्टीरियल इन्फेक्शन, जीअं माना हिकिड़ो सीवियर नमूने जो ॿारु आहे, हिनखे जॾहिं ऑक्सीजन जी ज़रूरत पए थी ऐं उते असांखे ऑक्सीजन असां हुनखे नथा पुॼाए सघूं, प्रॉपर हुनजी ट्रीटमेंट नथा अचूं, त हू बि हिकिड़ो सोल काज़ हुनजे बर्थ डेथ जो थिए थो काज़। उनखां अलावा जीअं ॿिया वायरल इन्फेक्शन आहिनि जेके हिन मौसम में इलाही थियनि था, जीअं मीज़ल्स नमूनिया आहे, असां पंहिंजे ॿारनि खे वैक्सीन नथा करायूं। जेकॾहिं मीज़ल्स वारी नमूनिया जेका आहे उहा ख़तरनाक नमूनिया हूंदी आहे, उन जी जेकॾहिं वक़्त सर माना तशख़ीस न थी या प्रॉपर मैनेजमेंट न थी त उहा थी। उन खां अलावा जेको आहे सो जीअं गर्दन टोड़ बुखार जंहिंखे असां मेनिंजाइटिस चवंदा आहियूं, उहो ॿारनि में कॉमन काज़ आहे डेथ जो। ठीकु आहे, पर जेकॾहिं असां थोरो पाण ख़्यालु कयूं ऐं वक़्त सर ॿार खे माना डॉक्टर वटि पुॼायूं ऐं हुनजी प्रॉपर इलाजु करायूं त मुंहिंजे ख़्याल में त तमामु घणी शरह जेका अमवात जी मौत जी उहा घटिजी सघे थी। ॿियो हिन जो ॿियो सबबु जीअं असां एडल्ट में त जेके असां वटि हिन महिल ब्लड प्रेशर आहे, शुगर आहे ऐं दिलि जूं बीमारियूं आहिनि, उहो अमवात जो तमामु वॾो सबबु आहे। उन में बि काफ़ी जेके रिस्क फैक्टर आहिनि उन्हनि खे असां माना घटि करे सघूं था, प्रिवेंट करे सघूं था। जीअं माना चिकनाई आहे, ॿाहिरियां खाधा आहिनि, घणो नमक आहे, एक्सरसाइज़ न करणु आहे, इहे सभु शयूं जेकॾहिं इन्हनि ते असां थोरो बि पंहिंजो एहतियात कयूं या थोरो उन ते गौर कयूं न त असां काफ़ी शयूं जेके आहिनि सो सही करे सघूं था। ऐं मेडिकेशन त वञी असां वटि थियो थियो आख़िर, हाणे ओवरडोज़ मेडिसिन जो को एॾो माना सेपरेटली काज़ कोन थो थिए जंहिंजे करे वञी थिए, या सेल्फ मेडिकेशन एतिरी न आहे। हू मुख़्तलिफ़ जिस्म जे हिसनि ते ज़रूरु असर अंदाज़ थिए थो, माना का मेडिसिन जेका डायरेक्ट जाके डेथ करे अहिड़ा केसिस सफ़ा घटि आहिनि। पर डॉक्टर साहब हिकिड़ी सिंपल ॻाल्हि आहे, सम्झण जोगी इहा ॻाल्हि आहे त बार बार तव्हां जेको सेल्फ मेडिकेशन ते अची वञो था ऐं बार बार तव्हां मुख़्तलिफ़ दवाऊं वापराईंदा रहो था त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुनजो हिकिड़ो जेको आहे सो ख़राबु असरु अव्हांजी सिहत ते ज़रूरु उहो वाज़े थिए थो, ज़ाहिर थिए थो कुझु वक़्त खां पोइ। अच्छा, उनखां अलावा दिलि जी बीमारियुनि जी ॻाल्हि कई, या असां मोस्टली ॻाल्हि कंदा आहियूं त ओबेसिटी जो तमामु घणो हिकिड़ो त ख़ानदानी तव्हांखे मसइलो आहे मोटापे जो, या त तव्हां फास्ट फूड ऐं तव्हां पंहिंजी रूटीन खे डिस्टर्ब करे छॾियो आहे। त मां चाहींदसि थोरो हिन ते ॻाल्हाइजो त असांजी जेका प्रॉपर हिकिड़ी डाइट हूंदी आहे न, उहा ॾाढी ज़रूरी हूंदी आहे ऑब्वियसली। जी डॉक्टर साहब। बिल्कुलु, हाणे ॾिसो जीअं पहिरियां असां चवंदा हुआसीं त असांजे जेके अंडर डेवलप्ड कंट्री जंहिंमें असांजा एशियन मुल्क आहिनि, असां चवंदासीं उते माना ग़िज़ा जी किल्लत जे करे माना वधीक प्रॉब्लम थियनि था, पर हाणे जेको आहे सो ओवरऑल 9% जेको आहे सो ओबेसिटी थी विया। जीअं यूनाइटेड स्टेट्स जा जेके डेवलप्ड कंट्रीज़ आहिनि हुननि में त परसेंटेज अञा वधीक आहे, पर हाणे अंडर डेवलप्ड कंट्रीज़ जेके असांजे अहिड़ा मुल्क आहिनि उन्हनि में बि माना ओबेसिटी जी शरह 9% थी वई आहे। हाणे ओबेसिटी माना हिकिड़ी ख़ाली बीमारी न आहे, असां चवंदा आहियूं त हीअ बीमारियुनि जो माना झुगिटो आहे। ठीकु आहे, जंहिं माण्हू खे ओबेसिटी हूंदी, जेको माण्हू माना चर्बी सां भरियलु हूंदो, पोइ उनखे ब्लड प्रेशर बि थींदो, उनखे शुगर बि जल्दी थींदी, ऐं शुगर बल्कि लाज़मी थींदी, ऐं दिलि जी तकलीफ़ बि लाज़मी थींदी। ऐं तव्हां ॻाल्हि कई त हिकिड़ी ख़ानदानी मोटापा, ठीकु आहे, उहो जेकॾहिं ख़ानदानी आहे त उन में बि जेकॾहिं असां थोरो एहतियात कयूं खाइण पीअण में, पंहिंजी एक्सरसाइज़ कयूं, पंहिंजे डेली जे रूटीन में पंहिंजी चीनी शुगर घटि कयूं, नमक घटि कयूं, वॉक कयूं, ॿाहिरियूं ऐं जेके बेकार जेके तेलनि सां ठहियल फ्राइड खाधा थियनि था उहे जेकॾहिं असां घटि कयूं त काफ़ी हद ताईं असां हिन रिस्क खे जेको आहे सो घटाए सघूं था। वैसे डॉक्टर साहब, असां जेकॾहिं लाड़ ऐं उत्तर वारी पट्टी जी ॻाल्हि कयूं त हिकिड़ो वॾो डिफरेंस नज़र ईंदो आहे। सो हिकिड़ो त न्यूट्रिशन जा तमामु घणा मसइला आहिनि, कीअं ॾिठो आहे तमामु शयुनि खे डॉक्टर साहब?
असल में जहाँ लाड़ ऐं उत्तर में वाक़ई इलाही डिफरेंस आहे ख़ासि करे जेको आहे सो ख़ाली न्यूट्रिशनल प्रॉब्लम न आहिनि पर उते अवेयरनेस बि घटि आहे एडुकेशन बि घटि आहे ऐं हुन जूं हेल्थ फैसिलिटीज़ बि एतिरियूं कोन्हनि उन्हनि खे जेके हू माना शार्ट डिस्टेंस ते माना हुननि खे अवेलेबल हुजनि त हू उते जल्दी वक़्तसर वञी ऐं माना पंहिंजे ॿारनि या जेके वॾा आहिनि उहे सिहत जी जेका आहे सो सहूलियतुनि खां जेको आहे सो फ़ाइदो वठी सघनि